नाज़रीन में पासे मनहड़ो में फायरिंग के नतीजे में पुलिस एहलकार समेत 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। अहम ख़बर सां शेयर कंदा पिया हलो। मनहड़ो खां जिते रजब शाह कॉलोनी में फायरिंग थी आहे, जिन नतीजे में पुलिस एहलकार समेत 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। अहम ख़बर सां शेयर कंदा पिया हलो। मनहड़ो खां नजफ शाह कॉलोनी में फायरिंग के नतीजे में पुलिस एहलकार समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। आम खबरों से मनहड़ो में शेयर कंदा पिया हलो, जिथे नजर शाह कॉलोनी में फायरिंग के नतीजे में पुलिस एहलकार समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे मनहड़ो में KTN न्यूज़ के रिपोर्टर गुलाम मोहम्मद साहब। जी गुलाम मोहम्मद, छा तफ़सील आहे? जी मुबशर, बिल्कुल तव्हांखे ॿुधाईं थो हलां त मनहड़ शहर जी नजफ शाह कॉलोनी में निसार अहमद जमाली बंदूक जा फायर करे पुलिस एहलकार सत्यान अहमद आराई ऐं संदसि नंढे भाउ सोहेल अहमद आराई ऐं संदसि हुनजी अमड़ पुलिस एहलकार जी अमड़ खे बंदूक जा फायर करे सख़्तु ज़ख़्मी करे विधो आहे। टिनि ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में नवाज़ शाह इस्पताल ॾियो वियो आहे। जॾहिं त पुलिस सां राब्तो कयो आहे त वाक़े जो कारण जेको आहे मालूम न थी सघियो आहे ऐं गिरफ़्तारी जेका आहे अमल में न अची सघी आहे। जी वॾी महिरबानी गुलाम मोहम्मद भट्टी अपडेट करण लाइ। नाज़रीन मनहड़ो गुलाम मोहम्मद भट्टी असांखे अपडेट कर रहियो हो। अहम ख़बर हुई अवांखे नजफ शाह कॉलोनी में फायरिंग के नतीजे में पुलिस एहलकार समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़रीन मनहड़ो खां अहम ख़बर सां शेयर कंदा पिया हलो, जिते नजफ शाह कॉलोनी में फायरिंग के नतीजे में पुलिस ज़ख़्मी थी पिया आहिनि। मनहड़ो मां ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा पिया हलो, जिथे नजफ शाह कॉलोनी में फायरिंग के नतीजे में एक पुलिस एहलकार समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़रीन मनहड़ो खां ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा पिया हलो, जिथे नजफ शाह कॉलोनी में फायरिंग के नतीजे में पुलिस एहलकार समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नजफ शाह कॉलोनी में फायरिंग के नतीजे में पुलिस एहलकार समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़रीन मनहड़ो खां ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा पिया हलो, जिथे नजफ शाह कॉलोनी में फायरिंग कई वई नतीजे में पुलिस एहलकार समेत 3 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि, जेके अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर असां शेयर कंदा पिया हलो त नजफ शाह कॉलोनी में अॼु हथियारनि बंदा फायरिंग कई वई आहे, जिन नतीजे में पुलिस एहलकार समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन में पासे गंबट मां के अपडेट कंदा हलो।